जानका मेडिकल कॉलेज जी शागिर्दानी डॉक्टर नौशीन जे पुरस्सा नमूने मौत की जांच में अगभराई थी है। अदालती जांच कमीशन के सरबराह तरफा गर्ल्स हॉस्टल में डॉक्टर नौशीन के कमरे जो दौरो किया वियो। इंतजामिया डीएसपी एसएचओ तरफा डॉक्टर नौशीन काज़मी की मौत बाबत ब्रीफिंग दिनी वही। अहम खबर अवां सां नाज़िन शेयर कयूं पिया। लाड़काने जी जानका मेडिकल कॉलेज जी शागिर्दानी डॉक्टर नौशीन के पुरस्सा नमूने मौत की जांच में अगभराई थी है। अदालती जांच कमीशन के सरबराह तरफा गर्ल्स हॉस्टल में डॉक्टर नौशीन के कमरे जो दौरो किया वियो। इंतजामिया डीएसपी एसएचओ तरफा डॉक्टर नौशीन काज़मी के मौत बाबत ब्रीफिंग दिनी वही। अहम खबर नाज़िन अवां सां शेयर कंदा हलूं। लाड़काने जी जानका मेडिकल कॉलेज शागिर्दानी डॉक्टर नौशीन के पुरस्सा नमूने मौत की जांच में अगभराई थी है। अहम खबर नाज़िन अवां सां शेयर कंदा हलूं। लाड़काने जी जानका मेडिकल कॉलेज जी शागिर्दानी डॉक्टर नौशीन के पुरस्सा नमूने मौत की जांच में अगभराई थी है। अदालती जांच कमीशन के सरबराह तरफा गर्ल्स हॉस्टल में डॉक्टर नौशीन के कमरे जो दौरो किया वियो। इंतजामिया डीएसपी एसएचओ तरफा डॉक्टर नौशीन काज़मी के मौत बाबत ब्रीफिंग दिनी वही। इन हवाले से तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे लाड़काने में सेंटर न्यूज़ ब्यूरो चीफ ज़फर अबड़ो सां। जी ज़फर, अपडेट कजो डॉक्टर नौशीन के पुरस्सा नमूने मौत की जांच में कहिड़ी अगभराई थी है? जी बिल्कुल, डॉक्टर नौशीन जो पुरस्कार मौत थियो उन हवाले से अदालती जांच आहे उहा जारी है। अॼु अदालती कमीशन में जो सरबराह है शो एडिशनल सेशन जज सोहेल कुरैशी उन चांका मेडिकल कॉलेज में पहुंची जो हॉस्टल है जो डॉक्टर नौशीन जो कमरो आहे उनजो जेको मुआइनो थियो आहे मुख़्तलिफ़ पासनि खां उनखे ॾिठो आहे। उन मूंखे त हुन डीएसपी एसएचओ ऐं ॿिया जेके अमलदार आहिनि उन्हनि खां बि जेको आहे ॼाण हासिल कई हिन मामले बाबति। ऐं गॾोगॾु जेका यूनिवर्सिटी इंतज़ामिया आहे उन्हनि खां बि डिटेल वरिता ऐं जेके हॉस्टल वार्ड आहिनि या ॿिया जेके प्रोवेस्ट वग़ैरह आहिनि उन्हनि खां बि जेको आहे हुन मालूमात हासिल कई आहे। उन खां पोइ जेको आहे वरी वापसि रवानो थी वियो आहे। इन वजह सां जेका अदालती जांच आहे उहा अञा ताईं जारी आहे। बाक़ी जेको ॿियो पासो आहे हिन जो जंहिंमें डीएनए टेस्ट वग़ैरह थिया उन्हनि माण्हुनि जा जेके 24 कलाकनि जे अंदरि जेको आहे हुते आया विया हुआ जॾहिं इहो वाक़ियो पेश आयो डॉक्टर नौशीन जो, उहो जेको आहे अञा ताईं न थी सघियो आहे। उन्हनि जेके डीएनए टेस्ट आहिनि उहे इन करे न थी हुनजो जेका ज़िले इंतज़ाम आहे पुलिस जी उहा चवे थी त जेको आहे लम्स खां जूं डीएनए टेस्ट करायूं उन जॾहिं त यूनिवर्सिटी इंतज़ामिया उन ते एतिराज़ वारियो जंहिंजे करे जेको आहे इहो मामिलो रहिजी वियो। बाक़ी जेका जांच आहे उहा जारी आहे। वॾी महिरबानी ज़फर तफ़सील ॾियण जे लाइ।